सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अमन अमान की ख़राब सूरत जो सबब क़बाइली तकरार आहिनि। अमन अमान की सूरत इत्मीनान जोगी नाहे। कश्मोर, घोटकी ऐं शिकारपुर में हालतूं ख़राब आहिनि। क़बाइली तकरारनि सबब बदअमनी की सूरत पैदा थी वई आहे। जदीद हथियार क़बाइली धुरियुनि वटि पहुची चुका आहिनि। क़ीमती जानियूं ज़ाया थियण खां बचाइण लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। अमन अमान की सूरत बहितर करण लाइ वफ़ाक़ खां बि मदद तलब कई आहे। पुलिस के मिलिट्री हथियार बख्तरबंद गाॾियुनि फराम कयूं वञूं। ख़बर नाहे त ॾोहारियुनि वटां जदीद हथियार किथां अची रहिया आहिनि। हू ॾोहारियुनि जे ख़ात्मे में ऐं अमन क़ाइमु थियण ताईं सुख सां न वेहंदा। सिंध जे सरकार तरफ़ां कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ बाज़ाब्ता ऑपरेशन शुरू करण जो ऐलान। निगरी प्रिया कुमार की बाज़ियाबी लाइ आला सतही कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो। सूबाई घरू वज़ीर जालुस लज्जा चयो आहे त कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ मुनज़म नमूने ऑपरेशन कयो वेंदो। कच्चे में माण्हुनि खे हिरखाए अगवा करण जा वाक़िया थी रहिया आहिनि। पुलिस जो मोराल बुलंद करण जी ज़रूरत आहे। कराची में ॿोरी बंदि लाश मिलण वारी सूरत नाहे। स्ट्रीट क्राइम जे वाक़ियनि ते ज़ाब्ते की कोशिश कई पई वञे। प्रिया कुमार की बाज़ियाबी लाइ DIG जी अॻुवाणी में टीम जोड़ी पई वञे। अलाह करे त ज़िंदा हुजे। कुझु माण्हू संदसि फोत थियण बाबति ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। वॾो वज़ीर मुराद अली शाह मुकमल सहकार कयो आहे। इख़्तिलाफ़नि जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। मुर्तज़ा जतोई जे ते क़त्ल जो केस दाख़िल थियल आहिनि। ज़मानत न कराए त खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। सिंध में हर पासे बदअमनी अवाम खां पोइ पुलिस धाड़ेलनि जो निशान। खानपुर में हथियारबंदनि जो पुलिस मोबाइल ते हमलो। 3 एहलकार ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में हेड कांस्टेबल मोहम्मद यूसुफ पठान, अब्दुल वहीद ऐं मोबाइल ड्राइवर जिनसार अली शामिल। सूबाई घरू वज़ीर जालुस लज्जा नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। DIG लाड़काने तरफ़ां वाक़े में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। घोटकी में हथियारबंदनि हथां पुलिस एहलकार गोलियूं हणी क़त्ल। शेल्टन बाईपास वटि हथियारबंदनि ग़ुलाम नबी सहते खे क़त्ल करे छॾियो। भिरिया रोड भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ASI शहीद। पका चांगलिक रोड ते हथियारबंदनि नूर अहमद लाशारी खे गोलियूं हणी शहीद करे छॾियो। गुडू शहर मां 4 वरनि जो नींगर अगवा। हथियारबंद अनवर खान पठान खे अगवा करे विया। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। नींगर जी बाज़ियाबी जो मुतालिबो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी वज़ीरनि खे IMF जो टारगेट पूरो करण जो टास्क ॾेई छॾियो। सुज समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तार चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ स्मगलिंग रोकण लाइ बि टारगेट ॾिनो आहे। नाणे वारी वज़ारत खे महांगाई घटि करण जी हिदायत कई वई आहे। हुकूमत अवामी भलाई लाइ कोशिश करे रही आहे। महादनिया जूं शयूं ॿाहिरि मोकिलण वधाइण जो बि टारगेट ॾिनो वियो आहे। आसफा भुट्टो ज़रदारी जी कामयाबी खे तकरारी बणाइण जी कोशिश कई पई वञे। माज़ी में NA 207 ते PP वॾी लीड सां कामयाबी हासिल कंदी रही आहे। शेर मोहम्मद नामज़दगी काग़ज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपील दाख़िल न कई। कंहिं बि उम्मीदवार न कयो आहे। इल्ज़ाम में बेबुनियाद आहिनि। आसिफ अली ज़रदारी नवाबशाह जी सीट ते 50,000 जी लीड सां कामयाबी हासिल कई। चूंड अमल बिल्कुलु दुरुस्त थियो। मुखालफ़नि खे शिकस्त क़बूल करणु घुरिजे। सूबाई वज़ीर सईद गनी। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस तरफा अमन अमान की ख़राब सूरत बाबत इजलास तलब। कराची, लाड़काने और सखर में अमन अमान की ख़राब सूरत ते गौर थींदो। DG रेंजर्स, DIG लाड़कानो और सखर तलब। कश्मोर, कंदकोट, शिकारपुर, घोटकी के SSPs के ज़ाती हैसियत में घुराए वियो। इजलास में कराची सेफ सिटी प्रोजेक्ट ते भी तफ़सीली ॻाल्हि ॿोल थींदी। हुकूमत तरफा अॼु राति खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े जूं तैयारियूं मुकमल। पेट्रोल जे अघ में 10 रुपयनि खां 11 रुपया फ़ी लीटर ताईं इज़ाफ़े जो इम्कान। हाई स्पीड डीज़ल जे अघ में 2 रुपया फ़ी लीटर ताईं घटिताई थींदी। ओगरा पेट्रोलियम शयुनि जे अघनि बाबति वर्किंग मुकमल करे वरिती। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ओगरा जी सिफ़ारिशुनि ते क़तई फ़ैसिलो कंदो। निंगरी प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ सिंध सरापा एहतजाज। मोरे ऐं चुनके में JWC जा एहतजाजी मुज़ाहिरा। ठरी मीरवा में शटरबंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो। लाड़काने, कोटड़ी, जोही, मिठी, इस्लामकोट, नसीराबाद, टिगड़ी, चंबड़ ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा।
पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मसीह बिरादरी ईस्टर जो ॾिणु मल्हायो पियो वञे। इबादतगाहनि में मुल्की सलामती, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि तरफ़ां मसीह बिरादरी खे वाधायूं। मीरपुर माथेले में शागिर्द के मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी करण के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस शागिर्द जानिब पिताफ़ी खे कूड़े मुक़ाबले में ज़ख़्मी कयो आहे। SSP घोटकी मामले जो नोटिस वठे इंसाफ़ करे। स्टार बैटर बाबर आज़म एक दफ़ो ॿीहर क़ौमी वनडे ऐं T20 क्रिकेट टीम जो कप्तान मुक़रर। बाबर आज़म न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ सीरीज़ ऐं T20 वर्ल्ड कप में क़ौमी टीम जी क़ियादत कंदो। शान मसूद खे टेस्ट क्रिकेट टीम जो कप्तान बरक़रार रखण जो फ़ैसिलो।